Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. हुकूमत जूं मतरूक मिल्कियतूं विकिरो कीअं थियूं करे सघजनि। सुप्रीम कोर्ट मतरूक मिल्कियतुनि जो विकिरो कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। अक़लियतुनि जे हक़नि बाबति पाण मुरादो नोटिस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त लखनि जे हिसाब सां इहे मिल्कियतूं विकिरो करे खाई विया। ईअं त मतरूक मिल्कियतूं बोर्ड्स ठाहिण जो मक़सदु फोत थी वियो। बोर्ड पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम थी वियो। सुप्रीम कोर्ट मतरूक मिल्कियतुनि जे विकिरे ख़िलाफ़ नोटिस वठी छॾियो। DG FIA तलब। सिंध खे उरड़ी ऐं रोबेला खां पाक करणु घुरूं था। सूबे में 9 खां 15 सालनि जे 1 करोड़ 90 लख ॿारनि खे 27 नवंबर ताईं टुका लॻाइण जो टारगेट रखियो अथऊं। वॾे वज़ीर मुराद अली शाह NJV स्कूल कराची में उरड़ी ऐं रोबेला जी वैक्सीनेशन जो इफ़्तिताह कंदे चयो आहे त मुहिम दौरान 5 सालनि ताईं 8.2 मिलियन ॿारनि खे पोलियो जा फुड़ा बि पीआरिया वेंदा। तालीम खाते जे सहकार सां सिहत खाते तरफ़ां 6.5 मिलियन ॿारनि खे निजी तोड़े सरकारी स्कूल्स में वैक्सीन कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ते वीचार वेंदो। मुख़ालिफ़ जी स्टेयरिंग कमेटीअ जी तजवीज़ुनि ते बि गौर थींदो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास बाबति बि हिकमत अमली जोड़ी वेंदी। ज़रियनि मूजिबि हुकूमती ऐं इतिहादी वफ़दनि में मुलाक़ात बि थींदी। हुकूमती वफ़द इतिहादियुनि जा ख़दशा ख़तमु कंदो। Celebrations will continue long into the night, I'm sure, for this Australian side, and look after the drinks and the gloves for so many of these players, but they've certainly played their part. You heard, it takes so much more than just an 11 on the field to make you champions. ऐं ऑस्ट्रेलिया पहिरियों भेरो T20 जो चैंपियन बणिजी वियो। टीम जो ट्रॉफी सां गॾु जशन। फाइनल मैच में ऑस्ट्रेलिया जी कामयाबी बैदि दुबई जी स्टेडियम में आतिशबाज़ी। ऑस्ट्रेलिया फाइनल में न्यूज़ीलैंड खे 8 विकेट्स तां आसानी सां शिकस्त ॾिनी। 173 रन्स जो हदफ़ 2 विकेट्स जे नुक़सान ते 19 ओवर में माणियो। ऑस्ट्रेलवी बैटर मिचेल मार्श 77 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾी नॉट आउट रहियो। मैच जो हीरो क़रार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।